नाज़रीन, टंडोला यार में माउ ऐं ॿार जी सिहत के हवाले से समाजी तंज़ीम पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी माउ ऐं ॿार जी सिहत की हिफ़ाज़त लाइ खेनि लॻंदड़ टुकनि ऐं बीमारियुनि खां बचाइण लाइ जे हवाले से आगाह कयो वियो। उन हवाले से मुनक़िद कयल तक़रीब में शरीक मुक़र्रिरनि सिहत जहिड़ी नेमत ऐं उन जी हिफ़ाज़त लाइ तदबीरूं पिणु ॾिनियूं। उन हवाले से ॾिसूं था नसीर शाह जी हीअ रिपोर्ट। टंडोला यार में ॿारड़नि जी मान के हिफ़ाज़ती टुका लगाइण वारे आलमी हफ़्ते के हवाले से समाजी तंज़ीम तरदीब पारां ॻोठ गुल लखमीर ऐं ॻोठ शाहनवाज़ मुहाजर में औरतुनि ऐं मर्दनि के आगाही ॾियण लाइ प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें ॻोठाणनि के हिफ़ाज़ती टुकनि बाबति आगाही ॾिनी वई। उन मौक़े ते DM शमीम अख्तर, शबाना समेजो, फराह संजरानी, डॉक्टर आज़म चांडियो, डॉक्टर अहमद ऐं ॿियनि मेहरान TV सां ॻाल्हाईंदे चयो त हिफ़ाज़ती टुका लॻाइण सां औरतुनि जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघनि थियूं। गवर्नमेंट ऑफ सिंध जेको हिते पूरे पाकिस्तान में मलकान कैंपेन हले पई ऐं हिफ़ाज़ती टुकनि जी वर्ल्ड हिफ़ाज़ती टुकनि जो ॾींहुं ॾिहाड़ो आहे जेको मल्हायो वञे पियो पूरी दुनिया में। उन हवाले सां असां हिते तरतीब जे तरफ़ां ऐं गवर्नमेंट जे ताउन सां गॾु असांजा वैक्सीनेटर बि आहिनि, तालका कोऑर्डिनेटर बि हिते वेठा आहिनि, त असां आगाही पिया ॾियूं कम्यूनिटी खे। जिथे असां न्यूट्रिशन जो प्रोग्राम हलायूं पिया, लाज़मी ग़िज़ायत जी फोट किलत जेको हले पई, उन सां गॾोगॾु ॿारनि खे ऐं जेके प्रेगनेंट इलेक्टेड वुमेन उन्हनि खे वैक्सीनेशन जेके हिफ़ाज़ती टुका आहिनि उहो बि ॾाढो प्रोटेक्ट कनि था। असांजो जेको ख़ासि मक़सदु आहे माण्हुनि में ॼाण जी फरहमी, ॼाण ॾियण न ॼाण। मिसाल जे तौर ते जेके बि असां वटि बीमारियूं आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल EPI वैक्सीन आहे, पोलियो आहे, उरड़ी आहे, चिकन पॉक्स आहे, हमसड़ा आहिनि, इन्हनि सभिनीनि जी बीमारियुनि जी का वैक्सीन आहे। को अहिड़ी का माना अगरि बीमारियूं आहिनि त बेशक उन्हनि जो इलाज बि आहे ऐं उहो टुकनि जे ज़रिए जेको आहे कयो वेंदो आहे। ॿारनि जी जेका वैक्सीन थींदी आहे, असांजो अॼु जेको सेशन हो इहो बि इन हवाले सां हुयो, वर्ल्ड इम्यूनाइज़ेशन वीक। हिन में जेके VPD वैक्सीन प्रिवेंटेबल डिज़ीज़िस, माना उहे बीमारियूं जिन खे असां इन वैक्सीन जे ज़रिए ई बची सघूं था, उहे लाइलाज बीमारियूं ऐं उहे विचड़ंदड़ बीमारियूं जिन इन वैक्सीन जे ज़रिए ई असां उन्हनि खां बची सघूं था। इहे ई असांजे कम्यूनिटी खे अवेयरनेस ॾियणी। उन्हनि जे कम खे ॾिसी करे ऐं स्पेशली जेके इन से जेको फील्ड वर्क आहे, तव्हांखे ख़बर आहे त असांजे मुल्क में चइनि साल में 4 मौसम आहिनि ऐं गर्मी में काड़े में छोकिरियूं थी करे ऐं जेको आहे एॾो ज़बरदस्त एफर्ट सां कमु करे रहियूं आहिनि। रियली आई एप्रिशिएट देयर वर्क। वैक्सीनेटरनि खे फिक्स ते कमु जेको आहे सो ॾिसो वियो आहे, जेको उहो कनि पिया। बाक़ी LHW जेके आहिनि सो असांजी फील्ड में आहिनि, उहो कमु कनि पियो, डेली रिपोर्ट लिखाइनि थियूं ऐं रिपोर्ट जेकी आहे सो असां डेली पहुचायूं था DHO ऑफिस खे। ऐं DHO ऑफिस मां बि असांखे मैसेज अचनि था त महिरबानी करे हिन में वधि में वधि हिसो वठो, त इनशाला असां हिसो वठूं था। असांजूं 239 टोटल असांजूं CHW तरदीब इदारे जूं जेके ॻोठाणी सतह ते कमु कनि पियूं, असांजी कोशिशि उहा आहे त असां सभिनी ॻोठनि ताईं रसाई करे ही मुहिम खे उते वञी अवेयरनेस सेशन ॾियूं। ऐं जेके असांजी CHW आहे उहा पाण बि पंहिंजी एफर्ट वठी करे उन्हनि ॻोठनि ताईं रसाई करे ऐं अवेयरनेस सेशन हलाए पई, ताकि वो माण्हू जेके आहिनि कम्युनिटी आहे उहा मोबिलाइज़ थिए। जे बच्चों के हवाले से जो है हिफाजती टुकों का जो है वो हफ्ता जो 24 अप्रैल से लेकर 30 अप्रैल तक है, वो लोग हम मना रहे हैं। उसके हवाले से ये है कि हमने यहाँ पे जो है सेशन कंडक्ट किया है, जिसमें हमें जो है डॉक्टर्स वगैरह ने सपोर्ट किया और हमारी वर्कर्स जो हैं उनको जो है सेशन वगैरह करवाया है। हम जो आलमी जो ही ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं हिफ़ाज़ती टुकनि जो। असांजूं जेके CHW आहिनि अवेयरनेस सेशन हलाए रहियूं आहिनि पूरे डिस्ट्रिक्ट टंडोला यार में। हिते अॼु असां शाहनवाज़ मुहाजर में जेके बि असांजूं CHW आहिनि उन्हनि सां गॾिजी करे असां रैली कढी आहे ऐं असां जेको बि हिते स्टाफ हो उन्हनि सां गॾिजी करे असां मैसेज हलायो आहे त तव्हां आलमी इन हफ़्ते में तव्हां टुका लॻायो ऐं पंहिंजे ॿारनि खे सेहतमंद बणायो। हिननि चयो त असांजो मक़सदु पोइते पियल इलाइक़नि में वधि खां वधि आगाही ॾियणु आहे, जीअं का बि औरत या उन जो ॿारु हिफ़ाज़ती टुकनि खां रहिजी न वञे। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह।